कंधाकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंधाकोट शहर जे अक्सर पाड़नि रोडनि रस्तनि ते पाणी निकाल न थी सघियो। ॿिए ॾींहुं बि हल्की हल्की बारिश जो सिलसिलो जारी रहियो। 30 कलाकनि बैदि बिजली बहाल थी वई। बारिश जे दौरान सारियल फसल लुढ़ी वियो। केतिराई घर बरसाति सबबि टिमी पिया। कखाव घरनि करे किरी पिया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल माली मदद जी अपील। तफ़सील मूजिबि कंधाकोट शहर में गुज़िरियल ॾींहुं पियल बरसाति सबबि बंदि थियल बिजली सप्लाई 30 कलाकनि बैदि बहाल थी वई, पर अख ॿूट जो सिलसिलो हलंदो रहियो। ॿिए ॾींहुं बि वक़्फ़े सां हल्की बरसाति जो वसकारो हलंदो रहियो। ज़िले इंतिज़ामिया ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया बरसाती एमरजेंसी बावजूदि शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि बाज़ारनि ऐं पाड़नि जंहिंमें साकी मोड़ अनाज मंडी खां गोलीमार रोड, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट रोड ऐं SSP ऑफिस रोड, ग्लेशियर मोहल्लो गरीबाबाद, सिनेमा मोहल्लो मसण रोड, हैबत रोड समेत ॿियनि हंधनि ते बरसाती पाणी तलाउ जी सूरत में बीठल आहे, जंहिंखे अञा ताईं निकाल न कयो वियो आहे। बरसाति सबबि केतिरनि ई ॻोठनि जा घर टिमी पिया। सारियल फसल पाणी हेठि अची विया। आबादकारनि जा 2 हथ मथे ते माली मदद जी अपील कई, जंहिं करे अवाम खे सख़्तु परेशानियुनि मां गुज़रणो पवे थो। ग़रीब मिस्किन मज़दूर तबिके जो रोज़गार सख़्तु मुतासिर थी वियो।